अजन ओताकन में तालब तवारीन आदेसी उथी विया मड़ियूं मुंह मारीन जेके जेखे जियारीन से लाहौती लॾे विया। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सदा याद पवन में जवानी में जीअ झोरींदड़ साहो इंतखाब करे थो भुज कच्छ इंडिया खां कासिम सुमरो संदसी भाणे जे अब्दुल शकूर जे ओचिते विछोड़े ते लिखे थो, ख़ालिक काइनात जॾहिं खां ई काइनात ख़लकी आहे तॾहिं खां मौत ऐं हयाती जो सिलसिलो जोड़े छॾियो आहे। मौत हिकिड़ी अहिड़ी हक़ीक़त आहे जंहिंखां को बि कंहिं हाल में लवाए नथो सघे, पर इहे अचानक हादसाती विछोड़ा जंहिंखे झोरे मन खे मुरोड़े छॾींदा आहिनि। अहिड़ो ई हिकिड़ो मुंहिंजे भाणे जे शकूर जो विछोड़ो जंहिं असांजो लहूं लहूं कांडारे असांखे अधमो करे छॾियो। उहो ई शकूर जंहिंजे विछड़ी वञण सां संदसि फर्ज़ंद सुहील शर्जील जो साह सुस्की ऐं सुॾकी घुटिजी रहियो आहे। उहो ई शकूर जंहिंजी जुदा थियण सां नंढड़ी सानिया बि सुकून थी वई आहे, जे सुकून कलब जे थधे छांव खसिजी चुकी आहे। उहो शकूर जेको ड्राइवरी वारे पेशे सां जुड़ियल हो, ज़िंदगी गुज़रंदी रही, वक़्तु पंहिंजे वक़्तु मुताबिक़ हलंदो रहियो। हिकु ॾींहुं शकूर जे दोस्त भुज शहर जे ॻोठ वरनोरी जे नाले आसिफ़ काल कई ऐं चवणु लॻो, शकूर साईं, राणा अॼु राति अच मुंहिंजी दावत खाई वञ ऐं दिलबर दिली दीदार बि कराए वञ। तुंहिंजी ॾाढी सिक लॻी आहे, असुलु मुंहिंजो सुकून मूं वटि नाहे रहियो। हुन दोस्त जी काल ऐं ॻाल्हि ते अमल कंदे शकूर पंहिंजे चाचे जे फर्ज़ंद मिस्री खे साणसि वठी वञी पंहिंजे यार जे घर महिमान थी ख़िदमत करण जो मौक़ो बख़्शियो। कचहरी थी, खाइण पीअण थियो। रज़ाक भाउ काल कई, चवणु लॻो, कॾहिं था घर अचो वापसि, छो त हाणे राति पंहिंजो अधु पंधु पूरो करे चुकी आहे। ख़ैर, दोस्त घणा वस कया राति रहण जा, पर शकूर राति रहण बजाए पंहिंजे माॻ मकान ॾांहुं संभरी निकिरी पियो। होॾां दोस्त जा टिकाइण लाइ वस करण, हेॾां मलकल मौत जे सॾ ते हिन खे लाज़मी पहुचणु। ज़िंदगी बि अजीब आहे, कहिड़ा कहिड़ा लाड़ा ऐं चाड़ा ईंदा रहंदा आहिनि, कंहिं रंग रूप इख़्तियार करे थी। आख़िर घर ॾांहुं मोट खाईंदे नागौर ऐं रायधण पूर वारे रोड ते तेज़ रफ़्तार पंहिंजे मोटर साइकिल खे क़ाबू विञाए चुका। तारीख़ 31/5/2022 ते हिकिड़ी भयंकर हादसे जे वर चढ़ी विया। वरी ॿिए चकर भाउ रज़ाक काल मिलाई त साॻी फ़ोन ते ॿिए अणॼाण हमरा सां ॻाल्हि थी ऐं हादसे जो सारो अहवालु थियो ऐं होॾां घर में कोहराम मची वियो। आख़िर मड़ इस्पताल आंदो वियो, पोस्टमार्टम बैदि वारसनि जे हवाले कयो वियो। सभई संग असां खां छिनी वे सॼण, सवा तुंहिंजे सुपरी ज़हर थियो जीअण। ॾिहाड़ी ॾुखनि जो नथो ॾींहुं खुटे, अंगण तो सवा राणा खाइण थो अचे। अॼु ॾिसनि अखियूं अजीब जानी जुअ छॾे विया, अखियुनि ठार मन करार क़रीब जानी जुअ छॾे विया। रब पाक खां दुआ आहे त असांजे भाणे जे अब्दुल शकूर खे रब साईं जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम नसीब करे, असां समूरनि खे सब्र जमील सां गॾु अजर अज़ीम फरमाए। आमीन सुम आमीन या रब्बिल आलमीन।